खैरपुर नाथन शाह दादू शहर जे उत्तर ते 42 किलोमीटर जे मुफ़ासिले ते हिकिड़ो तारीख़ी शहर। पंहिंजे वसत में हिन शहर जूं हदूं ओलह में खीरथर काछो ऐं ओभर में सीता शहर खां वेंदे सिंधु नदी सां मिलनि थियूं। खैरपुर नाथन शाह दादू ज़िले जो तमामु पुराणो अवाइली शहर आहे। आम तौर ते रिवायती माण्हू ईअं था ॿुधाइनि त जॾहिं खां वली नाथन शाह हिन शहर में अची रहाइश पज़ीर थियो तॾहिं खां हिन शहर जो नालो नाथन शाह पियो। ऐं उनखे अलावा नाथन शाह सां जुड़ियल नालो खैरपुर बि पंहिंजे अंदर में हिकिड़ो वॾो सवाल आहे। पर इन खां वॾो मुबहम सवाल उहो आहे त छा नाथन ऐं शाह जो इस्लाह यानी नालो नाथन ऐं ज़ात जो शाह हुजणु छा रिवायती मुशाहबत खे ज़ाहिर करे थो? सिंध जो असिस्टेंट कमिश्नर डॉक्टर न्याज़ अब्बासी पंहिंजे सहेड़ियल किताब दादू एट द ग्लांस में उन ॻाल्हि जी निशानदेही करे ॿुधाए थो त हिते नाथन वारो लफ़्ज़ गोरखनाथ जे नाले वारे इस्लाह सां ई हक़ीक़ी तौरु मुशाहबत रखे थो। गुरु गोरखनाथ पाण त 11वीं सदी जे दौर जो हो, वरी के अञा पोइ जो बि ॿुधाइनि था, पर गुरु गोरखनाथ जे पोइलगनि पंहिंजे गुरु जे यादि ऐं शान में सवन जे तादाद में मंदिर बि जोड़ाया हुया। ऐं अहिड़नि ई यादगारनि मां असांखे खैरपुर नाथन शाह शहर खां 5 किलोमीटर ॾखिण तरफ़ वीरनाथ जो मंदिर बि मिले थो। नाथ असल में शिव देवता जी पूजा कंदड़ योगिन खे ई सॾियो वञे थो ऐं उन शिव देवता जा पुॼारी वञी झरझंग ऐं पाणी वारे इलाइक़नि जी चूंड कंदा हुया। गोरखनाथ जे ख़ासि शागिर्दनि मां आदिनाथ ऐं मत्स्येंद्रनाथ हिंदू ऐं शिव तारीख़ जा महा किरदार लिखजनि था। उन सां गॾोगॾु नाथ वारो लफ़्ज़ ऐं नालो गोरखनाथ वारे दौर खां पोइ हिन जे पोइलगनि पंहिंजे नालनि सां हणणु शुरू कयो। तारीख़ी अनुमान इहो बि आहे त अॼु जिते खैरपुर नाथन शाह शहर मौजूदु आहे उतां शायदि हज़ारे साल अॻु सिंधु मां के शाखुनि जो गुज़र हितां बि थींदो हुयो ऐं उन सां गॾोगॾु अहिड़ियुनि जायुनि ते शिव जो कुंभ वारो मेलो बि लॻायो वेंदो हुयो। भॻवान नतंदा गोरखनाथ जे आख़िरी रहाइश जे बारे में ॿुधाए थो त हुन जो पंहिंजो मंदिर महाराष्ट्र हिंदुस्तान में हुयो, पर गुरु गोरखनाथ जे पोइलगनि हुन जे फ़लसफ़े खे अफ़गानिस्तान, पंजाब
बलोचिस्तान, सिंध खां वेंदे बंगाल ऐं सॼे हिंदुस्तान में फैलायो हुयो। खैरपुर नाथन शाह शहर में नाथन शाह जो मकबरो जिते हिन वक़्तु मौजूदु आहे, उतां अवाइली दौर में वॾा केनाल बि वहंदा हुआ, जंहिंसां उन वक़्तु उहो इलाइक़ो जंगल नुमा वणनि सां भरियल बि हुयो। ऐं तारीख़ी अनुमान इहो बि जोड़े सघिजे थो त शायदि नाथन शाह वारो मकबरो बि उन्ही गोरखनाथ जे शागिर्दनि जोड़ायो हुयो। ऐं उन सां गॾोगॾु जेकॾहिं नाथ वारे लफ़्ज़ खे सिंधी जमा में करे लिखिजे थो त उहो थींदो नाथन, यानी जिते घणा नाथ योगी रहंदा हुजनि। उन सां गॾोगॾु गुरु गोरखनाथ जे पोइ लॻनि नाथन ऐं योगियन शिव देवता जी रिवायत खे तारीख़ अंदरि महफ़ूज़ कंदे अकेलाई वारी जाइन खे निर्वाण जो मंदिर चूंडियो हुयो। ऐं हिंदू मज़हब जी तारीख़ में नाथ योगी शादी वारे जज़्बे खां अलहदा रहंदा हुया। ऐं अहिड़ी तरह नाथन शाह जो को मज़बूत शुजरो किथे बि कोन थो मिले ऐं हुन लाइ ईअं बि चयो वञे थो त हिन पंहिंजी हयाती में शादी कान कई हुई। कल्होड़नि जे दौर इक़्तिदार ताईं बि खैरपुर नाथन शाह शहर जो वजूद कान हुयो ऐं उन वक़्तु खैरपुर नाथन शाह जे काछे वारो इलाइक़ो ॻाढ़ी हिकिड़े मुंज़िम शहर जी हैसियत रखंदो हुयो। ऐं कल्होड़नि खां पोइ सिंध टालपुरनि जे इक़्तिदार हेठि रहियो, जंहिंसां उहो अनुमान लॻाए सघिजे थो त हिन शहर खे खैरपुर वारो नालो बि शायदि मीरनि तरफ़ां ॾिनल हुयो। जंहिंखां पोइ ॿिनि नालनि गॾिजी खैरपुर ऐं नाथन शाह हिन शहर जो बुनियादु रखियो। मीरनि वटि अॻे ई खैरपुर मीरस जहिड़ो शहर हुयो ऐं 1947 यानी पाकिस्तान ठहण खां पोइ अॼु जे मीरसन चौक खैरपुर नाथन शाह वटि मीरनि जो हिकिड़ो वॾो दड़ो मौजूदु हुयो, जेको अॼु मिसमार थी बाज़ार जी शिकिल इख्तियार करे चुको आहे। पर खैरपुर नाथन शाह जो रिटायर्ड प्राइमरी स्कूल जो उस्ताद साईं अली रज़ा गाढ़ी खैरपुर नाथन शाह नाले ॿुधाए थो त खैरपुर नाथन शाह कल्होड़नि जे दौर में नंढड़ो ॻोठु हुयो जंहिंजो नालो हुयो कमाल खान गाढ़ी। पर कमाल खान गाढ़ी वारो इस्लाह बि तारीख़ी तौरु हिन शहर सां मज़बूत मुशाबत कोन थो रखे। नाथन जे हवाले सां मज़बूत आवाज़ ॾींदे अज़ीज़ कंगराणी पंहिंजे कालम दादू जा अवाइली शहर ऐं जायूं में ॿुधाए थो त हीउ शहर या इलाइक़ो अॼु खां ज़रे गॾु 600 साल अॻु अची योगी नाथन आबाद कयो हुयो। पर वरी बि हिन शहर या ॻोठ अंग्रेज़नि जे दौर में तरक़ी करणु शुरू कयो हुयो। शुरू में ही शहर खैरपुर नाथन शाह कक्कड़ ॻोठ ऐं ज़िले शिकारपुर जे इंतिज़ामिया हेठि रहियो। बाद में हली करे ही शहर दादू जे इंतिज़ाम हेठि ॾिनो वियो। पर वरी बि अॼु ताईं नाथन ऐं शाह वारो इस्लाह मुंझाईंदड़ रहियो आहे। उहो उन लाइ त मुसलमाननि अंदरि नाथन या नाथन वारे लफ़्ज़ जे तारीख़ असांखे इस्लामी तारीख़ में किथे बि कोन थो मिले।